खबर शामिल क्यों था नवंदेरो में नवंदेरो ए भर पासे में भी गेस्ट्रो जेका है उनते ज़ाब्तो न अची सघियो आहे। गेस्ट्रो विगे फोथियल मासूम नींगर जे वारिसनि अस्पताल में लाश खणण का इनकार करे छॾियो ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। गुलाम अली पुट अल्लाह वधायो जेहो जे वारिसनि अस्पताल जे मुख्य गेट ॿाहिरां ट्रैक्टर ट्रॉली बिहारे एहतजाज कयो। नींगर जे वारिसनि जो चवणो त डॉक्टर महेश ऐं अस्पताल जे अमले खिलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। नवंदेरो में गेस्ट्रो विखे फोथियल मासूम नींगर जे वारिसनि अस्पताल में लाश खणण का इनकार करे छॾियो आहे ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ नवंदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरू खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? नवंदेरो अस्पताल में गेस्ट्रो वगे फोथियल मासूम नींगर गुलाम अली जेहो जो लाश वारिसनि अस्पताल मां खणण का इनकार करे छॾियो आहे। नींगर जो लाश इन वक्त भी अस्पताल में पयल है, जॾहिं त नींगर जे वारिसनि वालिद अल्लाह वधायो जेहो कुर्बान लियाकत जेहो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अस्पताल जी मुख्य गेट आॾो ट्रैक्टर ट्रालियूं बीहारे रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं करे ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में ट्रैफिक जाम थी वई आहे। मुज़ाहिरीन अस्पताल इंतज़ामिया खिलाफ़ शिद्दी नारेबाज़ी कई आहे। उन मौके ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया जो नानी वेड़ो आहे, जंहिं करे हू असांजो हिन वक्त ताईं केस दाख़िल नथा कनि ऐं टाल मटोल कंदा था रहनि। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त जेसि ताईं गफ़लत कंदड़ डॉक्टर महेश कुमार खिलाफ़ FIR दाख़िल न कई वेंदी ऐं उनखे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसि ताईं धरणो जारी रहंदो। जॾहिं त नवंदेरो पुलिस पहुची मुज़ाहिरीन ऐं अस्पताल इंतज़ामिया विच में टियाकड़ीअ जूं कोशिशूं करे रही आहे, पर हिन वक्त ताईं धरणो अञा जारी आहे। जी नूर मोहम्मद सुमरू, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।